ब्रियासिटी प्रेस क्लब आडो दरगाह सैयद मोटल शाह जे गादी नशीन सैयद अकबर शाह जो सैयद बिरादरी ऐं मुरीदनि सां गॾु पाड़े जे बासरनि तोड़े पुलिस जी मुबैना ज़ियातियुनि ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कयो वियो। इन मौक़े ते एहतजाज कंदड़ सैयद अकबर अली शाह, सैयद सरदार अली शाह, सैयद मेराज अली शाह, बाबर कलड़ो ऐं ॿियनि चयो त पाड़े में बासर मेमण बिरादरी जो घरु आहे। 5 ॾिहाड़ अॻु वरनि जी मामूली ॻाल्हि तां जहिड़ो थी पियो ऐं मुंहिंजे नंढड़े सैयद नादर अली शाह खे सिरोटो हयो, जंहिं तां जहिड़ो थियो। जहिड़े में असांजे सैयद मैसम अब्बास शाह, मुज़म्मिल, सैयद अली अकबर शाह ऐं ॿिया ज़ख़्मी थिया हुआ। असां जॾहिं ब्रियासिटी थाणे ते फ़रियाद खणी वियासीं त उल्टो पुलिस असांखे लॉकअप करे असां मथां कूड़ो केस दाख़िल कयो आहे, जे त मुख़ालिफ़नि जे अकबर मेमण, मुख़्तियार मेमण, फारूक मेमण, पस्तो मेमण समेत ॿियनि ख़िलाफ़ असांजो केस मुख़ालिफ़नि खां पैसा वठी दाख़िल करण खां इनकारी करे छॾियो आहे। हुन चयो त पाड़े में गुज़िरियल 4 सालनि खां हुननि असांखे मुख़्तलिफ़ बहाननि सां तंग कयो आहे। विच रस्ते में चौपायो माल छॾे ॾियनि था, जॾहिं त भरिसां सैयद मोटल शाह जी दरगाह जी पिणु बेरहरमती पिणु कनि था। हुननि DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP नौशर फिरोज़, सेशन जज नौशर फिरोज़ ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कंदे चयो त नोटिस वठी असांजो तदारुक कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।